खुशिन जूं चांडो क्यों तहरीरो माणी नामालूम मां खां भेण मीना गुल मिटिन माइटिन ते भरवसा एतमाद रखजन त केड़ा रखजन। बोडेसर जे पटन खां सिंधु जे कपन ताईं माखी लारुन जड़ी मुंजी सिंध ऐं साह में समाज जड़ा खूबसूरत मंजर अजबेने गाल जी गवाही दींदा त मन मोझारन जे जार में तने फासी वींदो आहे जॾहिं जीअ जियारींदड़ प्यार जा धागा टोड़े छॾींदा आहिनि। सुल्तान रिश्तेदारी में मुंहिंजे चाचे जो पुटु हूंदो हो। सुल्तान जो पीउ चाचा ईसो उहे जवानी में ई टंडे मोहम्मद खान खां हैदराबाद वेंदे एक्सीडेंट थियण सबबु हिकिड़ी टंग विञाए वेठो हो। महिनत ऐं मज़दूरी कंदड़ चाचा ईसो टंग खां माज़ूर थियण खां पोइ वक़्त जी छिकछिकां ऐं घटि आमदनी करे घर जूं 2-3 बकरियूं ऐं 4-5 मेयूं बि खपाए चुको हो। हुनजो अकेलो पुटु सुल्तान नंढपण खां ई सूंह सुभाकत में बि सुहिणो हो ऐं जेतिरे क़दुरु मालिक साईं हुनखे हुसन ॾिनो हो ओतिरे क़दुरु ज़हन बि अता फरमायो हुयईं। सुल्तान मुंहिंजी मंगणी चाचा ईसा जी टंग टुटण खां पोइ चाचा ईसा जल्दी ने करे बि करे छॾी। जे 3 ॾींहनि आऊं ऐं सुल्तान प्राइमरी स्कूल में गॾु पढ़ंदा हुआसीं। चाचा ईसा खे इहा बि पक हुई त गुरबत सबबु सुल्तान जी पढ़ाई जा ॻरा ख़र्च बर्दाश्त करे कोन सघंदो ऐं हुन इहो बि सोचियो हो त मीना ऐं सुल्तान जो मंगणो थियल हूंदो त मीना जो पीउ ज़ाहिद सुल्तान जी पढ़ाई ते मीना खां बि वधीक ध्यानु ॾींदो। वक़्तु पखियुनि जे वलर जियां ज़माने जी डंड ते फेरा ॾींदो रहियो ऐं सुल्तान ऐं आऊं पढ़ंदा रहियासीं। ऐं मूंखे उहो बि यादि आहे त जॾहिं असां मैट्रिक जो इम्तिहान पास कयो हो 3 ॾींहनि सुल्तान ऐं चाचा ईसे जिन जे सॼे घर जो ख़र्च पखो बि बाबा खे ॾियणो पवंदो हो ऐं सुल्तान जी ट्यूशन फीअ खां कलम ताईं समूरो ख़र्च बि बाबा ॾींदो हो। ऐं पोइ बाबा मूंखे मैट्रिक करण खां पोइ इहो चई पढ़ण कोन ॾिनो त पुट मीना तो ऐं सुल्तान ॿिन्ही जे ख़र्च भरण जेतिरी मूं में सत कोन आहे। बसि सुल्तान पढ़ियो तॾहिं बि घर तुंहिंजो ठहंदो। ऐं पोइ मूंखे बि ख़ुशी सां बाबा खे इहा इजाज़त ॾियणी पई त सुल्तान खे पढ़ाइण ऐं हुनखे अॻियां मंज़िल ते पहुचाइण तुंहिंजो ऐं मुंहिंजो कमु आहे। सुल्तान जंहिंखे आऊं पंहिंजो साह सम्झंदी हुयसि सुबुह खां शाम ताईं घर जे कमकार खां पोइ रातियूं जागी सलाई मशीन हलाए जेको बि कमाईंदी हुयसि उहो बि सुल्तान हवाले हूंदो हो त पाड़े जे निगरिन जे कपिड़नि जे भर्त भरण वारी मज़दूरी बि सुल्तान जी पढ़ाई मथां ख़र्चे छॾींदी हुयसि। सुल्तान ऐं आऊं घर में गॾु रहण जे बावजूद बि मंगणी हुअण करे हिक ॿिए सां ॻाल्हाए कोन सघंदा हुआसीं। हुनखे पैसनि जी ज़रूरत हूंदी हुई त अम्मा खे चवंदो हो मीना वटि पैसा हुजनि त खणी अच ऐं मूंखे खांसि हाल अहिवाल वठिणो हूंदो हो त आऊं हुनखे ख़त लिखी हाल अहिवाल वठंदी हुयसि। ख़तनि जे जवाबी ख़तनि में उहो इहो बि लिखंदो हो त मीना आऊं पढ़ी इंजीनियर थींदसि ऐं पोइ पंहिंजी ज़िंदगी का हिन ज़िंदगी जहिड़ी कोन हूंदी। बंगला बेडरूम लाइटूं हूंदियूं ऐं पंहिंजे चढ़ण लाइ गाॾियूं हूंदियूं। ज़िंदगी आसाइश जे संगम सां सिंगारियल हूंदी जेॾां निहारींदासीं रुगो ख़ुशियूं ई ख़ुशियूं हूंदियूं। वक़्तु ट्रेन मां मुसाफ़िर ॾींहं लहंदा ऐं चढ़ंदा रहिया ऐं सुल्तान इंटर में A ग्रेड खणी इंजीनियरिंग पढ़ण लाइ जाम शुरे हलियो वियो। इंजीनियरिंग जी पढ़ाई जे ख़र्च जो ॻरो बार तातींदे बाबा बि घर जो माल विकण लॻो। साल साल ते 2-2 मेहियूं सुल्तान जी पढ़ाई जी मंज़िल में विकणंदे जॾहिं सुल्तान पढ़ाई जे आख़िरी साल में पहुतो त मेहियूं ख़तम थी वयूं। बसि माक जो डूंगर आहे लही वेंदो रुगो सुल्तान खैरन सां इंजीनियर थिए ज़िंदगी गुलाब बणिजी वेंदी ऐं पोइ अम्मा जी सोनी नथ सोन जूं 2 मुंडियूं हिकु हार
4 चूड़ियूं 2 कनफुल बि सुल्तान जे रोशन मुस्तक़बिल आहे मार्केट जा मंज़र बणिजी विया। सुल्तान जॾहिं इंजीनियरिंग जे शुरूआती साल में ॼाम छुरे पढ़ण वियो तॾहिं मूंखे मुंहिंजे पाड़े जूं जेॾियूं इहो चई तंग कंदियूं हुयूं त सुल्तान हाणे इंजीनियर थी वेंदो ऐं इंजीनियर जहिड़ी डिग्री पास कंदड़ माण्हू मैट्रिक पास छोकिरी सां शादी करे इहो थी नथो सघे। इहो चई छोकिरियूं हिक ॿिए खे ताड़ियूं ॾींदियूं हुयूं ऐं आउं चिड़ंदे चिड़ंदे इहो चवंदी हुयसि त सुल्तान जो मुंहुं में साह आहे, हू अहिड़ियूं 1000 डिग्रियूं हासिल करे तॾहिं बि मीना खे विसारे नथो सघे। तूं त चरी थी आई। हू वरी बि टहक ॾींदियूं हुयूं ऐं आउं चिड़ंदे चिड़ंदे संदन कचहरी मां उथी वेंदी हुयसि। सुल्तान पढ़ाई दौरान महीननि खां पोइ ॻोठ ईंदो हो। जॾहिं बि ॻोठ ईंदो हो त मूं लाइ ख़त लिखी ईंदो हो। आउं बि मोट में खेसि ख़त जो जवाबु ॾींदी हुयसि। पर अलाए छो इंजीनियरिंग जे 3 साल खां पोइ हुन ख़तनि वारो उहो सिलसिलो कंहिं हद ताईं घटाए छॾियो ऐं मूं जॾहिं बि अहिड़े हवाले सां सुल्तान खां ख़त लिखी पुछा ॻाछा कई त हुन इहो चई ॻाल्हि खे वज़न ॾिनो त हाणे पढ़ाई तमामु घणी आहे ऐं वक़्तु नथो बचे ऐं आउं इन ॻाल्हि खे हक़ीक़त सम्झी ख़ामोश थी वेंदी हुयसि। ऐं जॾहिं सुल्तान इंजीनियरिंग पास कई त हुनखे 6 महीननि में नौकरी मिली वई। सुल्तान इंजीनियर थी वियो त असांजे सॼे घर में ख़ुशियूं मची वयूं ऐं उहो ॾींहुं बि यादि अथमि जॾहिं असीं शादी जे तयारियुनि में हुआसीं त चाचा ईसो सुबुह सवेल असांजे घर आयो हो। अदा ज़ाइद भाईपी जे हवाले सां तुंहिंजा मूं ते ऐं सुल्तान ते 1000 थोरा आहिनि जेके असीं कॾहिं बि लाहे नथा सघूं। मूंखे सुल्तान इहो चई तोॾां मोकिलियो आहे त चाचा ज़ाइद खे चओ त तूं मीना जो रिश्तो किथे ॿी जाइ ते करे छॾ। ऐं सुल्तान इहो बि ॿुधायो आहे त हू कंहिं इंजीनियर छोकिरी सां प्यार करे थो ऐं उन छोकिरी जे माइटनि सां संस ॻाल्हि ॿोल बि तय थी चुकी आहे। सुल्तान खे मूं त घणो सम्झायो पर हू हिकठी करे इन ॻाल्हि ते पहुतो आहे त जे उन छोकिरी सां शादी करण तां खेसि रोकियो वियो त हू ख़ुदकशी करे छॾींदो। बसि यार ज़ाइद मूंखे माफ़ कजां, आउं पंहिंजे पुट अॻियां मजबूर आहियां। मुंहिंजूं दुआऊं आहिनि, अलाह कंदो मीना जो बि सुठो रिश्तो थी वेंदो। चाचा ईसा जी ॻाल्हि ॿुधी बाबा त कावड़ में ज़िर थी वियो पर आउं ज़ारो कतार रोई पियसि। अमां बि सुरकंदे सुरकंदे मूंखे परचाणियूं ॾिनियूं हुयूं ऐं मूंखे मुंहिंजनि जेॾिन जा लफ़्ज़ ज़हन ते तरी आया हुआ त सुल्तान इंजीनियर थियण खां पोइ हिकु मैट्रिक पास छोकिरी सां शादी कोन कंदो। उन ॻाल्हि खे अॼु 10 साल थी चुका आहिनि। शादी सुल्तान बि करे छॾी ऐं परणजी आउं बि वियसि पर सुल्तान जी बेवफ़ाई खंजर थी हीअं में हुरे थी। रातिनि जे सन्याटे में मुंहिंजे निणनि खे निंड वराका वकोड़नि था। मादी जूं घड़ियूं ऐं सुल्तान जी पढ़ाई वारा ॾींहं पोपट बणिजी मुंहिंजे ज़हन जे वीरान गुलशन ते फेरा ॾियनि था। सुल्तान अमां खे चवे थो त मीना खे चओ पैसा ॾे ऐं कॾहिं वरी घर जी दरी मां लिकी लिकी सुल्तान खे ख़त ॾियां पई। कॾहिं सुल्तान जो जवाबी ख़त पढ़ां पई त मूंखे इंजीनियर थियण ॾे। मीना पोइ ज़िंदगी जा ही रंग कोन हूंदा, बंगला हूंदा, गाॾियूं हूंदियूं ऐं पाण हूंदासीं। ऐं वरी उहो सुबुह बि ख़्वाब बणिजी अचे थो त चाचा ईसा बाबा खे इहो चई हथ ॿधे पियो त यार ज़ाइद सुल्तान चयो आहे त चाचा ज़ाइद खे चओ त हू मीना जो रिश्तो खे ॿिए हंधि करे छॾे। अचानक छिरक भरियां थी त आउं वरी बि हिकु कचे घर में सुतल आहियां। न सुल्तान आहे न बंगला आहिनि ऐं न ई मुंहिंजो उहो हथीलो जोबन। मुंहिंजा चांदी थी वियल वार आहिनि, सुल्तान जे आसरे विखरी वियल प्यार आहिनि, ॿियो कुझु बि न आहे। उन ॾींहं खां पोइ
सुल्तान कॾहिं मूंखे ख़त कोन लिखियो, पर मुसाफ़िर पखियुनि खां बि इहो न आहे पुछियो त मीना कहिड़नि हालनि में आहे। पर आऊं अॼु बि राति सन्याटे में अखियुनि जा पांध आला कंदे मुसाफ़िर चंड खां हुन जो पुछां थी, लुछां थी ऐं रुआं थी त